अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है खैरियत से हूंदा। अज इन वीडियो में असां ॿुधाईंदासूं इमामुल आरिफीन हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी क़ुद्दस सिर्रुल अज़ीज़ जूं उहे करामतूं जेके संदन जे नंढपुण में ज़ाहिर थींदियूं हुयूं। सभ खां पहिरियां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे बटन खे दॿाईंदा त जीअं असांजी हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। मलफूज़ा शरीफ़ में नकुल आहे त ख़लीफ़ो मियाँ लुकमान रहमतुल्लाह अलैह नकुल करे थो त हज़रत पीर सईद रोज़े धणी क़ुद्दस सिर्रुल अज़ीज़ जन फरमायो त मूंखे थंज पीअण वारा ॾींहं बि यादि आहिनि। नंढपुण में सुवाली औरतूं पंहिंजे मतिलब ऐं मुश्किलात लाइ कुल्हनि ते खणंदियूं हुयूं त संदन मुराद पूरी थींदी हुई। अहिड़ी तरह करामतूं बेख्तियार ज़ाहिर थींदियूं हुयूं। तव्हांजो वॾा थियासूं उन वक़्त त उन तरफ़ तवजो ई कोन रहियो ऐं पिणु फरमाईंदा हुआ त नंढपुण में असांजो हिकु सौटु गुम थी वियो जंहिंजी का बि ख़बर न थिए पई। हिकु ॾींहुं चाचीअ सगोरी चयो त बाबा पंहिंजे सौट लाइ दुआ घुरो त मोटी अचे। मूं खेनि चयो त मानी गुड़ ऐं गिह में कुटी करे ख़ुदा वास्ते ॿारनि खे खारायो, इंशा अल्लाह सौटु मोटी ईंदो। सगोरीअ ईअं कयो त अलाह पाक जे हुकुम सां सौटु सही सलामत मोटी आयो। अहिड़ी तरह हिकु भेरे ॾुकर सभु माण्हू अन्न जे कणे लाइ सिकण लॻा। औरतूं ॾुकर टाणण वास्ते असांजी हवेली ते दुआ घुराइण आयूं ऐं असांखे कुल्हनि ते खणी गुज़र सफ़र जी तंगी ख़तमु थियण वास्ते दुआ लाइ चयूं। असां औरतुनि खे जूअर जा फुला ठाहे कांवनि खे ॾियण लाइ चयो। पोइ अल्लाह ताला जे हुकुम सां शहर में अनाज जो काफ़िलो आयो। सभु कंहिंखे नसीबार अन्न मिलियो ऐं रिज़िक जी परेशानी कंहिं क़दुरु घटि थी। पीर सईद जन उहो बि ज़ाहिर फरमायो त 2 सालनि जी उमिरि में थन छॾण वारो मुदो बि यादि अथमि जो हवेली में घुमंदे फिरंदे धकु लॻो ऐं रोइण में शुरू थियसि त महिरबान ऐं मुशफ़क़ा वालिदा खणी सीने सां लाथो ऐं एरियो लॻल थन ॾियणु लॻी। एरियो जॾहिं त सख़्तु कड़ो हो जंहिं करे मां वेतर वधीक दाहूं कयूं, उन मौक़े ते मौजूदु घर वारनि जी खिल बि यादि अथमि। दोस्तो, ही हुयो दर्स मलफूज़ा शरीफ़ ऐं इमामुल आरिफीन हज़रत रोज़े धणी जी नंढपुण जूं करामतूं। त अव्हांखे वरी बि गुज़ारिश कजे थी त अव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजी हर वीडियो अव्हां ताईं पहुचंदी रहे ऐं अव्हांखे अल्लाह ताला सलामत रखे। दुआ में यादि रखंदा। ख़ुदा हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।